अहिड़ी शयूं मां लख में तोखे ॼाणो का मजबूरी आहे बस। ईअं कंदो आहे? बिल्कुलु कंदो आहे। कीअं? ईअं जीअं कयो मां वरी कर। हा ईअं कर। सही। अच तो मां त मां थी वियो आहियां तंग। नंढे भागा तूं झली में हलण जहिड़ो आहे न को तूं वज़न खणी सघे थो। घर में लेडूणा लाए लाए अठो किन कयो थी। बस तो खपाया जॾहिं कंहिं कम जो ई न आहे तूं हल पीड़ी ते तोखे उते खपाया हा वाह काॾे वञे थो? यार गॾा ज़लील कयो आहे न को हथ मिलाए बिस्मिल्लाह न को कम में जहिड़ो आहे न झली में हले थो न को वज़न खणे थो। पोइ घणे खपाईंदे त? बस खपाया थो इहो 15,000 या 10 मिलिया ॾेई जान छॾां पियो। 15-10,000 ॻाल्हि ॿुधण ॿुधाए गॾो तुंहिंजो जेकॾहिं मां लख रुपए में खपायां 50 तुंहिंजो 50 मुंहिंजो वाइदो कर। लख में खपाए ॾींदे चरियो आहे छा हे निभागो सफ़ा चंडो आहे लख में विधो। उहो मुंहिंजो कमु आहे त मां हिनखे कीअं थो खपायां पर कर वाइदो ईअं न पैसा ॾिसी वरी फिरी वञे। न बाबा बस सही आहे 50 तुंहिंजो 50 मुंहिंजो वाइदो आहे बस। हाणे ॻाल्हि ॿुध ॿुधाए वापारी जेको बि हिते अचई न लख रुपए खां घटि रेट न कजांइ। न कंदुमि लख पूरो लख बस 100 रुपयो घटि ॾिनी चवां न आहे न न बस लख इलाज करे पहिरें पई तोखां गॾो वठदा कढी छा यार। हा ठीकु आहे हिते ई बीठा हिते बीठो आहे। अरे गॾा तुंहिंजी क़िस्मत ॾिसो लख वञे थो इहो ॾियणो भला अमेरिका मोकिलींदो या 50 चक ई। हलो खीरो ॻाल्हायां थो। हे बाबा आहे न इहो सजाद मखणी इहो पंहिंजो खपाए थो गॾो लख रुपए में। सजाद मखणी खे ख़बर ई न आहे त उनजो गॾो 4 तोला सोन खाई विया उनजी माई खे जेका जंजीरी पियल हुई न माई जीअं गाह ॾिए पई गॾ खे जंजीरी बि गॾु हली वई गाह में 4 तोलनि जी जंजीरी आहे उहा गॾो खाई वियो आहे। लख रुपयो खणी जल्दी पुॼ त इहो गॾो असां वठूं। जल्दी अचिजांइ ईअं न वरी ॿियो को वठी वञे गॾो। हा बाबा 4 तोला सोन मज़ाक आहे छा 8-9 लख रुपया आहिनि। जल्दी लख रुपयो खणी आ गॾो सभ खां पहिरियों असां वठूं ईअं न ॿियो को लूसी वठी वञे। मच्छी वारे फार्म ते बीठो आहे गॾो झलियूं तूं रोड ते अचो। हा अचो मुझे भी नई नई वीसी निकती आहे पैसा भी खीसे में पिया आहिनि इहो गॾो वञी मां थो वठां मच्छी वारे फार्म ते न मां वञा थो। देर कई हवाली गुंदड़ी अलाए काॾे लख में काॾो खपंदो। भाऊ छा हाल आहे? अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम साईं। हे त शींहुं वरितो थी गॾो आहे बा न आहे गॾो पर शींहुं आहे माना शींहुं चइबो आहे अहिड़े तरीक़े सां। हे घणे आहे वठंदे? हा आहे शइ आहे नर मादी आहे? नर ॾिसे भली हे नर मां नर मादी आहे न छो थो करे नर मादी आहे होॾो ॾिसे न ख़बर पइजी चए थो मां नर बि न आहियां मादी बि न आहियां। हाणे वठंदे 70 ॼाए थो। 70,000 चरियो आहे मथो ख़राब अहिड़ी शइ 70 में ॾिबी आहे बा अहिड़ी बस आख़िरी हाणे तूं ॿुधा त लख हाणे लख खां थोरो लहो बि सही न बाबा रुपयो ई घटि न कयां लख ॾे त गॾा काय गॾा थी उहो जो हलण जो भलो झली में वज़न खणे थो। हा बस हल 80 ॼाए 80 न बा आख़िरी 90 थो ॼाए न बाबा चरियो आहे भला मां सिर ते आई आहे अहिड़ियूं शयूं मां लख में तोखे ॼाणो का मजबूरी आहे बस। ईअं कंदो आहे? बिल्कुलु कंदो आहे। कीअं? ईअं जीअं कयो मां वरी कर। हा ईअं कर। अच्छा सही आहे पोइ गॾु आहे। अच्छा बस सही आहे बस छॾे पातर खाईंदी अरे न छा थी करे बस कॾहिं हिंग बंदि थिए हे लख थी पूरो पंहिंजो गण। हा लख ठीकु आहे हे लख हे गॾु हिंग बंदि थिए न पोइ ईअं तूं कजांइ ॻाल्हि साॻी आहे। आ मां आ मड़ हेॾे पिणे बीठो आहे हेॾे अच आ कुर आ अच हिजाब छा जो आहे?
वाह रे वाह गुंदड़ा यार लख में खपाड़े थी मनी मां तो 50 में विकणा है तुझो 50 सलाम महिनत कई आहे न सलाम त इल्मु कयो हूंदो त हिन गंजे तो को लख में वतो न किनो दिमाग दी जीअं छिकल किने दी किनो दिमाग दी सलाम हलो डाने वरी को घर जो टपड़ विकिणे तो मांखे याद बस हाणे बस तू आ हाँ जेकी से खपाई बस तू आ ई हाणे इहो गॾो बि बचाया आहिनि सादार खे जाई कोई हलो साईं अस्सलाम वालेकुम साईं ये गंजो इमरान आहे इथे ज़ुल्म करे थो मच्छी वारे फार्म ते गॾह कोहे थो साईं मां पाण ॾिठो आहे गॾह कोहे थो उहो हराम गोश्त वरी खाराए थो माण्हुनि खे बसि पुॼो पुॼो साईं पुॼो पुॼो हाणे ॾे जाए बबोर खे पायूं लॻदियूं हा हे आ गॾु हाणे हिन में 4 तोला सोन पियो आहे खाधो थी तूं ॿुधायो न आहे पर हर न थो करे हा ओड़ो ई गॾ जो गॾु हा हाणे हिनखे हितां ईअं पेट चीरींदोमांसि हिन मां 3 तोला जेको सोन आहे 4 तोला इहो कढांसि थो मुंडी लाहींदोमांसि मरी वेंदे अॻो पेट मां थो कढां हिते लेटायांसि कंहिंखे सॾु कयां केरा आयो साईं साईं सलाह बदमाशी आहे साईं बदमाशी न आहे साईं घोड़े गॾ जो कान सोन खाधो आहे सोन खाधो आहे गॾ जो गोश्त हलाए थो शहर में तूं न साईं गोॾे जो गोश्त मां नथो हलायां हिन जे पेट में सोन पियो आहे उहो कढियांसि थो असांखे सॼी इंफॉर्मेशन आहे साहब न इहो साईं ई आहे जेको 2 टे ॾींहं खां कंप्लेन आहे जंहिंजी न साईं लख जे पेट में 3 तोला सोन पियो आहे उहो कढांसि थो सॼे शहर में तूं गोश्त हलाईंदो आहे हराम गोश्त न आराम तोखे केरु चयो आहे साहब तूं हरूभरू नाराज़ न थी मूंखे ख़बर आहे सॼो शहर बधे विझेसि गाॾी में विझेसि हल साईं गॾ कान्हे कया गाॾीअ में विझा गॾ खे छॾ तूं गॾ खे छॾ तूं इहो मां लाख रुपए में वरितो आहे अॼु हराम खाराए थो सॼे शहर खे हराम खाराए थो बदमाशी कासा इहो तव्हां मां न आहियां साईं तूं हल बिला चक ठाणे त बाक़ी मां चो विकिणा नथो गोश्त हिन में सोन पियो आहे तुंहिंजे साम्हूं को आहे सो सोन कढंदोमांसि इहो हिते ई उछलींदोमांसि हिन में साईं गोश्त मां न लॻंदो कर गॾ में सोन छाजो आहे सोन वरी गॾ में टिजो ॾिया साईं मां नलके ते बीठो फोन ते ॻाल्हाए पियो मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे हल बदमाश भेण बदमाशी सॼो शहर पुजियूं हाणे थो गोश्त लाकअप कयो तूं गोश्त हिन गॾ जा जॉइंट त खा न त वॾो मज़ो अथसि हल तोखे खारायूं था जेल में इहे जॉइंट हल मूंखे ठाहिणो हाणे पेज लाइ त मूंखे ठाहिणो ई आहे हूंदो ई पेज जो हा पोइ यूट्यूब लाइ न हूंदो सही